अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीक ठाक खैरियत सां हूंदव। हिन वक़्तु साईं दुनिया जे अजूबनि मां हिकिड़े अजूबे ते मौजूदु आहियूं। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं ग्रैंड कैनियन, जेको साईं ये ज़मीन जी सतह आहे न, ॾिसो था इन खां 4000 काथे काथे त 5000 बि फुट हेठि खायूं आहिनि। हे कुदरती कट आहिनि ऐं हिते माण्हू ईंदा आहिनि लखनि जी तादाद में सालाना। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मथां ॾिसो ज़मीन कीअं सिधी फ्लैट लॻी पई आहे ऐं हेठि कुदरती हे कट। ऐं हिते ई साईं ओ हे कोलोराडो रिवर हले थो पियो, दरिया हले थो पियो। ऐं हिते हेलीकॉप्टर बि ईंदा आहिनि, हेलीकॉप्टर बि टूर ॾींदा आहिनि, उहो बि वठंदासीं, फुल मज़ो कंदासीं। वाह मुंहिंजा मालिक, तुंहिंजी कुदरत, तुंहिंजा रंग, अल्लाह पाक जा साईं रंग ॾिसो। कुदरत जा हिकों हिकु शाहकार मुंहिंजे मालिक जा। हे ॾिसो हिते बि नारो हणी छॾिया, शेर बाबा हिकिड़ो शेर थी वञे। हे अथव साईं ग्रैंड कैनियन, एरिज़ोना। ईअं माण्हू वॉक करनि था, घुमनि फिरनि था। हे वॾो आहे तमामु साईं, तक़रीबन 15-18 माइल ते हे छड़ो माना वॉकिंग ट्रेल आहे। बाक़ी हे हूअं आहे त 50-100 मील इहे हल हलां, हेॾो यको हल हलां अचे थो पियो। वेंदे 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 होगा डैम में वञी किरे थो पियो, उतां वरी हेठि थो वञे पियो। काफ़ी साईं टूरिस्ट बि अचनि था, पर मां जो दोस्तनि खे ॾेखारींदो हलां। मींहुं बि वठो आहे कल्ह टे ॾींहं, इन करे थधिकार आहे, टाकरू कांव घुमंदा था वतन। थधड़ी हवा। इहो अथव साईं ग्रैंड कैनियन, ग्रैंड कैनियन। कुदरती साईं नज़ारा ई अलॻि आहिनि, मां त पाण हैरान थी वेंदो आहियां। वड़ वड़ जा माण्हू अचनि था पिया। हलो पंहिंजो परिवारनि जो ख्यालु रखिजो, इंशाल्लाह जल्द मिलंदासीं। वेंदे वेंदे शेयर करे छॾिजो।